स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी ताईं इल्म जो सफ़र माण्हू खे घणो कुझु सेखारे थो, पर बालक पीढ़ी वारे दौर में थींदड़ तालीमी प्रोग्राम ज़हनी तरबियत लाइ अहम किरदारु रखंदा आहिनि। जिते शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे पंहिंजे अंदर में मौजूदु सलाहियतूं ज़ाहिर करण जो मौक़ो मिलंदो आहे, उते हू इन्हनि प्रोग्रामनि में घणो कुझु सिखे ऐं सेखारे बि वेंदियूं आहिनि। जामशोरो ज़िलो ते इल्म जे हवाले सां हू बि ज़रख़ेज़ रहियो आहे। उन ज़िले जे हिकिड़े इलाइक़े खानोट सां वास्तो रखंदड़ नौजवान बि इल्म लाइ पाण पतोड़ियुनि पिया। ॿारनि जे तालीमी सलाहियतुनि खे उजागर करण लाइ खानोट में नौजवान शागिर्द अबू बकर खोसो, अल्लाह बख़्श दाइदाणू ऐं ॿियनि पारां तालीमी तक़रीब कोठाई वई। प्रोग्राम जी शुरूआत शाह जे बैतनि सां थी। राहत ऐं इंतखाब जे आवाज़ हिन प्रोग्राम खे 4 चंड लॻाया। शागिर्दाणियुनि केॾी न ख़ूबसूरत अंदाज़ में आजियां कई। हिन तक़रीब खे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल खानोट, IRC सोजरो एलिमेंट्री स्कूल वॾा छछर, बुणज़ा प्राइमरी स्कूल खासाई, IRC सोजरो एलिमेंट्री स्कूल जे शागिर्दनि सिंगारियो त वरी भिटाई ॿुधायो। खुमार मां जा कयाऊं नाज़ नज़र, सूरज शाखूं चकियूं कुमारू कमर, तारा कटियूं ताइब जमाल। हिन तक़रीब जी ख़ासि मेहमान मैडम सादिका सलाहुद्दीन चयो त IRC की इज्जत अफजाई की है और जो भी हमारा छोटा मोटा कंट्रीब्यूशन यहाँ पे है तालीम के सिलसिले में, उसको बहुत सराहा। हिन तक़रीब में शिरकत कंदड़ मोज़ज़ मेहमाननि खे अजरक ऐं शील्ड सां नवाज़ियो वियो त वरी शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि खे बि इनाम ॾिना विया। हिन तालीमी तक़रीब में महिमान तौरु फरज़ाना बुरड़ो, ख़ालिद मीराणी, मैडम ग़ुलाम सुगरा, डॉक्टर ग़ुलाम अली बुरड़ो, बेनज़ीर राजड़, DSP गुलहसन जतोई, SHO काशिफ अली कादरी, मनठार जोयो, उरुसा कुरैशी, मोहम्मद अली गांघरो, साफ़ी अब्दुल मजीद उमराणी, सागर सनाए ॿियनि शिरकत कई। शागिर्दाणियुनि जे पेश कयल इन टेबलो बि 4 चंड लॻाया। ही प्रोग्राम रूह जे रुमाल ते यादगिरनि जा अनेक सितारा टांके वियो आहे ऐं इहा दुआ बि छॾे वियो आहे त वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींध सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ तुंहिंजा न मुरझाइजनि।